बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नाज़रीन, अॼु सिंध डिस्ट्रिक्ट कंबर शदादकोट पंहिंजी ज़रई ज़मीन ते बीठल आहियां। ज़मीन जंहिंमें सारालो फसल हुयो, उन ज़मीन में मोटी असां नाली कणिक कराई आहे। कणिक कराए उन में नाली इन जे लाइ कराई आहे त नाली में कणिक सां गॾु DAP बि ईंदो आहे ऐं फसल में उथप थींदो आहे, यानी एवरेज भली ईंदी आहे। हीअ कणिक आहे जेकी नाली थियल आहे। माशाल्लाह अॼु हिन में असां पाणी हलारायो आहे। पाण बि ज़मीन जी विज़िट ते जो आयुसि त हीअ लका ॾिठो जेको मां ज़रूरु सम्झो त दोस्तनि सां शेयर कयां ऐं हिकिड़ी अपील बि कयां पंहिंजे ॻोठाणनि समेत इलाइक़े जे माण्हुनि खे। ख़ासि करे हीअ जेको बघो असां हिन खे पंहिंजी सिंधी ज़बान में चवंदा आहियूं, हीअ असांजी ज़मीन जो रखवालो आहे, असांजी ज़मीन जो सिक्योरिटी गार्ड आहे, यानी फ़ौज आहे असांजे फसल जी। छाजे लिहाज़ सां त जिथां जिथां पाणी गुज़रे पियो, हीअ सभनि जी तादाद में छांयो पियो आहे जिथे किथे। हीअ ॾिसो था, हे जेको बि ज़मीन मां पाणी अचण खां पोइ लिकियल जीत निकिरे थो, तिॾे कूओ मुख़्तलिफ़ जीत जेके फसलनि खे नुक़सानु पहुचाइनि था, उन्हनि खे पंहिंजी खुराक बणाए थो, मुकमल सफ़ायो करे थो सॼे ज़मीन मां। जिथां जिथां पाणी ईंदो त ज़रूरु कूए समेत जेके बि जीत लिकियल हूंदा, जेके राति जे वक़्त में कंहिं दरनि मां निकिरी फसल ते हमिलो कंदा आहिनि, उहे पाणी ते ॿाहिरि जो निकिरनि था त हीअ उन्हनि ते हमिलो करे उन्हनि खे पंहिंजी खुराक बणाए थो। बग़ैर पघार जे असांजे फसल जा हीअ सिक्योरिटी गार्ड आहिनि। त मुंहिंजे चवण जो मक़सदु ही मुंहिंजे ॻोठ अलीगोर चांडियो समेत जेके बि असांजा ॻोठ आहिनि, उते जेके पुराणा ॻोठ जे भरिसां वण आहिनि, उन्हनि जे वणनि में हिननि जा घर आहिनि, पनाह गाह आहे। राति जे टाइम में ॻोठाणा छा था कनि त बंदूकुनि जा आवाज़ फायर करे हिननि खे लॾाइण जी कोशिशि कनि था। उन्हनि खे तकलीफ़ इहा आहे त राति जो आवाज़ करे थो। बाबा उहो आवाज़ त करे थो, उहा तकलीफ़ तव्हां महसूसु कयो था, पर हिन पखी में जेके असांजा फ़ाइदा आहिनि उन्हनि खे तव्हां ॾिसो ई कोन पिया। त हीअ जेको मुंहिंजी ज़मीन में पाणी हले पियो अॼु डिस्ट्रिक्ट कंबर शदादकोट सिंध में जेकी पंहिंजी ज़रई ज़मीन आहे, हीअ ॾिसो था, हीअ जीत खणे पियो ऐं ॿियो नंबर दी रहनुमाई करे पियो हारी जी। हारी भले हिकु हंध ते वेठो हुजे, हीअ जिथां जिथां पाणी हले थो पाणी सां गॾु हले थो, यानी हारी खे ॿुधाए थो त तुंहिंजे फसल में फलाणे नंबर ते पाणी पहुतो आहे। हारी अंदाज़ो लॻाए त बक़ाया केतिरी ज़मीन रहियल आहे, बाक़ी मूंखे पाणी केतिरो हलाइणो आहे। उन सां गॾोगॾु हीअ जेके ज़मीन मां कूओ त ख़तरनाक दुश्मन आहे असांजे फसल जे लाइ। ते ॿिया जेके जीत आहिनि फसल जा दुश्मन, उन्हनि सभिनी खे पंहिंजी खुराक बणाए थो, कूए खे त शौक़ सां हमिलो करे खाए थो। त बाबा हीअ असांजे फसल जा बग़ैर पघार जे सिक्योरिटी गार्ड आहिनि, असांजे फसल जी फ़ौज आहे। हीअ माहौल दोस्त पखी आहे, फसल दोस्त पखी आहे, हारी आबादगार दोस्त पखी आहे। ख़ुदा कारण राति जे टाइम में फायर करे हिननि खे पंहिंजे ॻोठनि में जेके वण आहिनि उन्हनि खां लॾाइण जी कोशिशि न कयो। हीअ माहौल दोस्त पखी आहे, असांजे फसल जे लाइ फ़ाइदेमंद आहे। हीअ जॾहिं असांजे फसल खे सिक्योरिटी ॾिए थो, उन मां सफ़ायो करे थो जीत जणे कूए समेत, असां बि हिन जी तहफ़ुज़ कयूं, हिन जे फायर करे लॾाइण बजाए असां हिन खे पनाह ॾियूं, छो त असांजे माहौल असांजे फसल जे लाइ फ़ाइदेमंद आहे। हीअ ॾिसो था, जिथां कूओ निकिरे थो सभु मिड़ी उते उन ते हमिलो करे उनखे खुराक बणाइनि था। कूओ हुजे, जीत हुजे, जेकी बि शइ हुजे, जिथां जिथां पाणी गुज़रे पियो उन हंधनि खां ई माना पंहिंजो शिकार बणाए करे असांजी फसल मां सफ़ायो करे पियो। त असांखे मुंहिंजे हिन वीडियो भरण जो मक़सदु इहो आहे त ख़ुदा कारण हिन पखी ते फायर करे राति जो हुनखे लॾाइण बजाए हिन खे पनाह ॾियणु खपे, छो त हीअ असांजी फसल जो माहौल जो दोस्त पखी आहे। ऐं काफ़ी मां पंहिंजे ॻोठ में ई ॾिठो आहे त नौजवान फायर करे राति जो हिन खे उॾाइण जी कोशिशि कंदा आहिनि, त हीअ आवाज़ करे थो। बाबा आवाज़ करे थो, उहा तकलीफ़ आहे, पर हीअ असांजो केतिरो न फ़ाइदेमंद पखी आहे। हिन खे लॾाइण बजाए असांखे हिन खे तहफ़ुज़ ॾियणु खपे। मुंहिंजे वीडियो भरण जो मक़सदु मैसेज इहो ई आहे त ख़ुदा कारण हीअ हिलाल बि न आहे, हराम आहे। असां वटि त कोन खाईंदा आहिनि, हिन खे हराम करार ॾिनल आहे। बाक़ी पंजाब मुख़्तलिफ़ इलाइक़नि में चवनि था हिन खे खाईंदा आहिनि। हीअ ॾिसो था, सवनि जी तादाद में आहे जेको असांजी फसल में, असांजी कणिक में जेको पाणी हले पियो उन मां पखी हीअ बघो सफ़ायो कंदो पियो वञे। हीअ को बांज़ अचण खां पोइ टही उथी वरी वापसि पाणी जे सरहद ते अचण जी कोशिशि कनि पिया। त ख़ुदा कारण मुंहिंजे हिन मैसेज खे वधि खां वधि शेयर करे उन माण्हुनि ताईं पहुचायो जेके हिन पखी खे लॾाइण जी ॻोठनि मां वणनि मां फायर करे लॾाइण जी कोशिशि कनि पिया, त उहे पंहिंजो उहो फायर बंदि कनि, हिन खे पनाह ॾियनि। हीअ असांजो फसल माहौल दोस्त पखी आहे। वरी महिरबानी।